बिरिया सिटी जे वार्ड नंबर 5 कलोड़ा कॉलोनी में क़ाइम पेट्रोल पंप के बाह वारो मामलो। बाह लॻण सबबि पेट्रोल पंप ते पेट्रोल लाहींदड़ ऑयल टैंकर पंप समेत 4 पुरुषनि जा घर, खटूं, हंध, बिस्तरा, न्याणी जो ॾाज समेत ॿियो सामान सड़ी राख थी वियो। मुतासिरनि जो ख़ानदान समेत सड़ियल घरनि आॾो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी, इंतिज़ामिया खां थियल नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुतासिरनि में आचर कलड़ो, असीम कलड़ो, सोहणो कलड़ो ऐं वर्षन कलड़ो ॿुधायो त बाह ऑयल टैंकर मां एतिरो तेज़ी सां घरनि तरफ़ वधी जो असां पंहिंजी जान बचाए निकिता आहियूं। असांजो अल्ह तल्ह सड़ी राख थी वियो आहे। हुननि चयो त असांजो गुज़र सफ़र गॾु गाॾी जे मज़दूरनि ते हो जेको सड़ी राख थी विया आहिनि। हुन चयो त असांजे घरनि अंदरि पियल सामान, खटूं, हंध, बिस्तरा, न्याणी जे ॾाज जो सामान, रोक रक़म, चौपाए माल जो छापरो, 4 रेहड़ा गाॾा, हिकु मेंह, हिकु गॾह ज़िंदा सड़ी राख थी वई आहे। इन मौक़े ते मौजूदु शहरियुनि जो चवणु हो त बाह वाक़ियो इतफ़ाक़ी आहे। इतला ते वाइस चेयरमैन सग़ीर अहमद ऐं संदसि टीम सेप्को इंतिज़ामिया भरपासे पुलिस मौक़े ते पहुची शहरियुनि खे पासे ते करे बाह ते ज़ाब्तो आंदो आहे। यादि रहे त बाह लॻण जो इतला ते सभई शहरी वाक़िए वारे हंधि गॾु थी विया हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।